खे ख़बर ॾींदा हलूं। सिंधी अल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो वेझो कचे जी देह खोखर जे रहवासियुनि जो 4 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करण ऐं बासरनि पारां संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾियण वारे अमल ख़िलाफ़ मुतासिरनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻुवाणी अब्दुल लतीफ़ सोलंकी, अब्दुल वाहिद सोलंकी, अब्दुल हकीम सोलंकी ऐं ॿिया करे रहिया हुआ। जिते हुननि जो चवणु हो त असांजी देह खोखर में तक़रीबन 24.5 एकड़ ज़रई ज़मीन आहे, जंहिंमां 4 एकड़ ज़रई ज़मीन ते बासरनि पारां कब्ज़ो कयो वियो आहे ऐं असांखे ज़रई ज़मीन ते अचण खां पिणु रोकियो छॾियो आहे। ज़मीन ते वञण जी सूरत में कूड़ा केस दाख़िल करण ऐं मौतमार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त असांजी ज़रई ज़मीन ते बाअसर मंज़ूर हुसैन चांडियो, जुमो चांडियो, अकरम कलोड़ ऐं ॿिया नामालूम माण्हुनि सां गॾिजी 4 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियो आहे ऐं हाणे हर ॼाड़े बना अॻिते करे वधीक ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि ऐं असां अहिड़े मामले जूं शिकायतूं हद जे थाणे ते पिणु कयूं आहिनि ऐं वकील मार्फत अदालत सगोरीअ में दरख़्वास्त ॾिनी आहे, जंहिं बावजूदि हू ॾाढो ॾेखारे रहिया आहिनि। असां ग़रीब मिसकीन पोरत मज़दूर ऐं हरहारी आहियूं। असां सां नाइंसाफ़ी कई पई वञे।